डॉक्टर तालिब हुसैन जूणी जो SHO मां हिन PS ते महमूद चना ते इहे 22 तारीख़ पाण में पीउ पुट ऐं साला ऐं फोती अली हसन इहे पाण में विड़िया हुया। इन खां पोइ इन्हनि खे लेटर ॾिनो हुओसीं। वरी अॼु मोरखा 24 आहिनि, हा त 24/3/2024 ते अॼु वरी विड़िया उन्हनि खे वरी लेटर ॾेई जेको आहे रवानो कयोसीं। इहो जेको आहे त पंहिंजो हॉस्पिटल में फोत थी वियो। सर मसइलो कहिड़ो था ॼाणनि त छा था मसइलो थियो आहे पेश आयो? इहो इन जो जेको आहे घरू जेका आहे अणभड़ंतऊं ॿुधाइनि था, वधीक जांच कयूं था त इन्हनि जो मक़सदु हुयो छा। सर को केस दाख़िल थियो आहे? केस दाख़िल अञा हिन महिल ताईं कोई कोन थियो आहे। NC थी आहे, जीअं मालिक ईंदा फौरन केस दाख़िल का कंदा। गिरफ़्तारी अमल में? गिरफ़्तारी हिन महिल ताईं अहिड़ी का कान्हे। गिरफ़्तारी जीअं ई थी त तव्हांखे ॿुधाईंदासीं। ठीकु आहे सर। पोस्टमार्टम लाइ हिन वक़्तु जेको आहे त हॉस्पिटल फोतीअ खे मोकिलियो आहे, सोभो तेरो हॉस्पिटल में मोकिलियो आहे। इंशाल्लाह जीअं उतां पंहिंजो रिपोर्ट मिलंदी। सर जेका रिपोर्ट दाख़िल कराई आहे NC जेका वारसन उन में छा ॼाणायो वियो आहे? इहो त पंहिंजो उन्हनि जी घरू अणभड़ंत ते